आभास गुल उडाणे जो चंद्र ग्रहण ड्रामे जी अॼु वॾी अपडेट अची चुकी आहे। जी हाँ दोस्तों, चंद्र ग्रहण आभास गुल उडाणे जो हिकु ज़बरदस्त सीरियल ड्रामो आहे। काफ़ी ॾींहंनि खां वठी इन जी चर्चा हली रही आहे ऐं यको लगातार अपडेट असां तव्हांखे ॾींदा आया हुआसीं। लेकिन काफ़ी कमेंट अची रहिया आहिनि त बाबा चंद्र ग्रहण वरी किॾांहुं गुम थी वियो, इन जे बारे में कुझु ॿुधायो। अॼु वॾी तफ़सील सां दोस्तों आभास गुल उडाणे जी हिकु हिस्ट्री बि तव्हांखे ॿुधाईंदासीं त पहिरियां हू कहिड़ो कमु कंदो हुयो, हाणे अदाकारी करे थो, ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त चंद्र ग्रहण कॾहिं ईंदो। दोस्तों पहिरीं ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईं थो हलां त चंद्र ग्रहण टीज़र अची चुका आहिनि, पुरमो जो इंतज़ारु आहे। हाणे जीअं आभास गुल ड्रामे जो यानी चंद्र ग्रहण ड्रामे जो पुरमो ईंदो, पोइ एपिसोड हली वेंदो। सिर्फ़ु तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे पुरमो जो। पुरमो तमामु जल्द मुंहिंजे हिसाब सां 9 महीनो 2024 जो अगस्त बीह चुको आहे, 3-4 तारीख़ आहे। लेकिन तव्हांजे हिसाब सां तव्हां इहो वेट कयो त जीअं इन जो पुरमो इहो तमामु जल्द अची वञे, ऐं पोइ मुंहिंजे ख़्याल में हफ़्ते ॾेढ में या 2 में मथां इन जी पहिरीं एपिसोड हली वञे। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं आभास गुल उडाणे जी कहाणी। पहिरियां अदाकारी खां पहिरियां आभास गुल उडाणो मॉडलिंग कंदो हुयो, गाननि में फिल्मुनि में हेॾे होॾे, मतिलबु मॉडलिंग जे हिसाब सां हू ईंदो हुयो, जंहिंमें शेफ कंदो हुयो ऐं जेको आहे लसूट हिसाब सां शुरू में हू अदाकारी घटि कंदो ऐं मॉडलिंग घणी कंदो। आहिस्ता आहिस्ता उनजो जेको अदाकारी ॾे रुझान वधी वियो ऐं उनजो ॻाल्हाइणु अहिड़ो बहितरीनु हुयो ऐं मॉडलिंग बि बहितरीनु कंदो, पोइ अदाकारी में लही पियो। अहिड़े हिसाब सां जेको आहे पोइ आभास गुल उडाणो अदाकारी में अची वियो ऐं पोइ जेको आहे हीउ ड्रामो जेको आहिस्ता आहिस्ता ड्रामे में लथो ऐं आहिस्ता आहिस्ता फेमस थींदो वियो ऐं बहितरीनु अदाकार थी चुको आहे हिन टाइम मुंहिंजे हिसाब सां दोस्तों त आभास गुल उडाणो फस्ट नंबर ते या 2 नंबर ते आहे सिंध लेवल ते। पहिरें नंबर ते आज़म मिंगल आहे मुंहिंजे ख़्याल में, 2 नंबर ते पोइ बि आभास गुल उडाणो आहे ऐं बहितरीनु अदाकारी आहे, असांखे ॾाढी वणंदी आहे। सभिनी दोस्तनि जा कमेंट बि भला आया आहिनि। लेकिन तव्हां ॿुधायो तव्हांखे इहा कहाणी कीअं लॻी ऐं आभास गुल जो उडाणे जे बारे में जेका तव्हांजा ख़्याल हुया, छा उन्हनि जो तव्हांखे जवाबु मिली वियो सुवाल जो, इहो बि कमेंट में ॾिजो राय। पंहिंजी क़ीमती लाइक कंदा, इन वीडियो खे शेयर कंदा ऐं उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, दोस्तनि ताईं शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।